سورة الرعد. بسم الله الرحمن الرحيم. ألف لام ميم را. تلك آيات الكتاب والذي أنزل إليك من ربك الحق ولكن أكثر الناس لا يؤمنون. अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। अलिफ लाम मीम रा। हीअ किताब जूं आयतूं आहिनि ऐं जेकी तोॾांहुं तुंहिंजे पालणहार वटां नाज़िल कयो वियो सो हक़ आहे, पर घणा माण्हू न मञींदा आहिनि। الله الذي رفع السماوات بغير عمد ترونها ثم استوى على العرش وسخر الشمس والقمر كل يجري لأجل مسمى يدبر الأمر يفصل الآيات لعلكم بلقاء ربكم توقنون. अल्लाह उहो आहे जंहिं आसमाननि खे रे थंभनि जे खड़ो कयो आहे। उन्हनि खे ॾिसो था, वरी अर्श ॾे मुतवजह थियो ऐं सिज ऐं चंड खे फर्मा बरदार कयाई, जो सभु को ठहरायल मुद्दत ताईं हलंदो आहे। उहो सभिनी कमनि खे रिथींदो आहे, निशानियूं चिटाईअ सां बयान कंदो आहे त मन अव्हीं पंहिंजे पालणहार जे मिलण जो यकीन करियो। وهو الذي مد الأرض وجعل فيها رواسي وأنهارا ومن كل الثمرات جعل فيها زوجين اثنين يغشي الليل النهار إن في ذلك لآيات لقوم يتفكرون. ऐं उहो अल्लाह आहे जंहिं ज़मीन खे पखेड़ियो ऐं मंझि जबल ऐं दरियाव बणायाई ऐं मंझि सभु कंहिं मेवे मां ॿ क़िस्म बणायाई। ॾींहं खे राति सां ढकींदो आहे, बेशक उन में परवींदड़ क़ौम लाइ निशानियूं आहिनि। وفي الأرض قطع متجاورات وجنات من أعناب وزرع ونخيل صنوان وغير صنوان يسقى بماء واحد ونفضل بعضها على بعض في الأكل إن في ذلك لآيات لقوم يعقلون. ऐं ज़मीन में टुकड़ा लॻो लॻा आहिनि ऐं डाखुनि जा बाग़ आहिनि ऐं पोखूं ऐं खजियूं आहिनि। उन्हनि मां के जुहा ऐं के हिक थुड़ वारियूं आहिनि। उन्हनि खे हिक ई पाणी पियारियो वेंदो आहे ऐं असीं मेवनि में किन जे मज़े खे किन खां वधीक कंदा आहियूं। बेशक उन में समझंदड़ क़ौम लाइ निशानियूं आहिनि। وَإِن تَعْجَبْ فَعَجَبٌ قَوْلُهُمْ أَإِذَا كُنَّا تُرَابًا أَإِنَّا لَفِي خَلْقٍ جَدِيدٍ أُولَئِكَ الَّذِينَ كَفَرُوا بِرَبِّهِمْ
وأولئك الأغلال في أعناقهم وأولئك أصحاب النار هم فيها خالدون ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं तोखे संदन इनकार जो अजब थींदो आहे त संदन हिन चवण जो बि अजब करणो आहे जो चवंदा आहिनि त हां जॾहिं मिटी थींदासूं त असीं वरी नई बनावट में बणाया वेंदासूं छा। इहे उहे आहिनि जिन पंहिंजे पालणहार जो इनकार कयो ऐं इहे उहे आहिनि जिन जे गिचन में ॻट हूंदा ऐं उहे दोज़खी आहिनि उहे मंझि सदाईं रहण वारा आहिनि। وَيَسْتَعْجِلُونَكَ بِالسَّيِّئَةِ قَبْلَ الْحَسَنَةِ وَقَدْ خَلَتْ مِنْ قَبْلِهِمُ الْمَثُلَاتُ وَإِنَّ رَبَّكَ لَذُو مَغْفِرَةٍ لِلنَّاسِ عَلَى ظُلْمِهِمْ وَإِنَّ رَبَّكَ لَشَدِيدُ الْعِقَابِ ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चङाईअ जे पहचण खां अॻे ई तोखां मदाई जल्द घुरंदा आहिनि ऐं बेशक खाउन अॻु माण्हुनि ते अज़ाब थी चुका आहिनि ऐं तुंहिंजो पालणहार माण्हुनि खे संदन ॾोही हुजण हूंदे बि बख़्शण वारो आहे ऐं तुंहिंजो पालणहार ॾाढे अज़ाब करण वारो बि आहे। وَيَقُولُ الَّذِينَ كَفَرُوا لَوْلَا أُنْزِلَ عَلَيْهِ آيَةٌ مِّن رَّبِّهِ إِنَّمَا أَنْتَ مُنذِرٌ وَلِكُلِّ قَوْمٍ هَادٍ ऐं काफ़िर चवंदा आहिनि त हिन पैगंबर ते संदसि पालणहार खां का बि निशानी छो न नाज़िल कई वई आहे। ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तूं रुगो डेॼारींदड़ आहीं ऐं सभु कंहिं क़ौम लाइ हिदायत करण वारो हूंदो आहे। الله يعلم ما تحمل كل أنثى وما تغيض الأرحام وما تزداد وكل شيء عنده بمقدار عالم الغيب والشهادة الكبير المتعال سواء منكم من أسر القول ومن جهر به ومن هو مستخف بالليل وسارب بالنهار له معقبات من بين يديه ومن خلفه يحفظونه من أمر الله إن الله لا يغير ما بقوم حتى يغيروا ما بأنفسهم وَإِذَا أَرَادَ اللَّهُ بِقَوْمٍ سُوءًا فَلَا مَرَدَّ لَهُ وَمَا لَهُم مِّن دُونِهِ مِن وَالٍ सबका मादी पंहिंजे पेट में जेको हमल खणंदी आहे सो अल्लाह ॼाणंदो आहे ऐं गिभेरणियूं जेकी घटाईंदियूं आहिनि ऐं जेकी वधाईंदियूं आहिनि सो बि ॼाणंदो आहे ऐं सभु का शइ वटुसि अंदाज़े सां आहे। ॿुझ ऐं ज़ाहिर जो ॼाणंदड़ वॾो मथां आहे। अव्हां मां जेको ॻाल्हि होरियां करे ऐं जेको वॾे सॾु ॻाल्हाए ऐं जेको राति जो लिके ऐं ॾींहं जो पधरो थी घुमे से संदसि इल्म में हिकु जहिड़ा आहिनि। उन माण्हूअ लाइ मलाइक पहरेदार हिक ॿिए पुठियां ईंदड़
संदसि अॻियां ऐं संदसि पोयां मुक़रर आहिनि जो अल्लाह जे हुकुम सां उन जी निगहबानी कंदा आहिनि। बेशक अल्लाह कंहिं क़ौम जी हालत खे एसि ताईं न फेराईंदो आहे जेसीं उहे जेकी संदियुनि दिलुनि में आहे सो पाण न फेराईनि। ऐं जॾहिं अल्लाह कंहिं क़ौम जी मदाई जो इरादो कंदो आहे त उन खे को टरण कोन आहे ऐं न कि उन्हनि जो अल्लाह खां सवाइ को मददगार आहे। هو الذي يريكم البرق خوفا وطمعا وينشئ السحاب الثقال ويسبح الرعد بحمده والملائكة من خيفته ويرسل الصواعق فيصيب بها من يشاء وهم يجادلون في الله وهو شديد المحال उहो अल्लाह आहे जेको अव्हां खे भउ ऐं उम्मेद लाइ विझ ॾेखारींदो आहे ऐं ॻरनि ककरनि खे खणंदो आहे ऐं राद ऐं सभु मलाइक संदसि भउ खां संदसि साराह सां पाकाई वाखाणींदा आहिनि ऐं विजूं मोकिलींदो आहे। पोइ उहे जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिं ते केराईंदो आहे ऐं काफ़िर अल्लाह बाबति तकरार कंदा आहिनि हालांकि हो सख़्त अज़ाब करण वारो आहे। له دعوة الحق والذين يدعون من دونه لا يستجيبون لهم بشيء إلا كباسط كفيه إلى الماء ليبلغ فاه وما هو ببالغه وما دعاء الكافرين إلا في ضلال ولله يسجد من في السماوات والأرض طوعا وكرها وظلالهم بالغدو والآصال آية السجدة खेस हर हाल में सॾणु हक़ आहे ऐं काफ़िर अल्लाह खां सवाइ जिन खे सॾींदा आहिनि से खेनि ॿी कंहिं बि तरह वरंदी ॾेई न सघंदा। उन्हनि सॾींदड़नि जो मिसाल रुगो उन्हीअ माण्हू वांगुरु आहे जो पंहिंजो बुक पाणीअ ॾांहुं हिन लाइ डिघेरींदड़ हुजे त पाणी संदसि वात में पवे ऐं उहो पाणी संदसि वात में पवण वारो न आहे ऐं काफ़िरनि जो सॾणु रुगो गुमराहीअ में हुजणु आहे। ऐं जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहिनि से सरहाथी ऐं अरहाथी अल्लाह खे सजदो कंदा आहिनि ऐं संदन पाछा बि सुबुह जो ऐं सांझीअ जो सजदो कंदा आहिनि। قل من رب السماوات والأرض قل الله قل أفاتخذتم من دونه أولياء لا يملكون لأنفسهم نفعا ولا ضرا قل هل يستوي الأعمى والبصير أم هل تستوي الظلمات والنور أم جعلوا لله شركاء خلقوا كخلقه فتشابه الخلق عليهم قل الله خالق كل شيء وهو الواحد القهار ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खाउन पुछ त आसमाननि ऐं ज़मीन जो पालणहार केरु आहे? संदन पारां चओ त अल्लाह। वरी खाउन पुछा कर त पोइ अल्लाह खां सवाइ ॿिया अहिड़ा मददगार छो वरिता अथव जे पंहिंजनि जीअनि खे न की सुख ऐं न की ॾुख पहुचाए सघंदा आहिनि। ऐं ऐं पैगंबर
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अंधो ऐं सॼो को बराबरि आहे छा, या ऊंदाहियूं ऐं सोझरो बराबरि आहे छा। अल्लाह लाइ अहिड़ा शरीक मुक़रर कया अथनि छा जो उन्हनि अल्लाह जी मख़लूक़ात जहिड़ी ख़ल्क़ ख़ल्क़ी हुजे, जो उहा ख़ल्क़ मथुन हिक जहिड़ी थी पई आहे। ऐं पैगंबर खेनि चओ त सभु कंहिंजो ख़ल्क़णहार अल्लाह आहे ऐं उहो ई अकेलो ग़ालिब आहे। أنزل من السماء ماء فسالت أودية بقدرها فاحتمل السيل زبدا رابيا ومما يوقدون عليه في النار ابتغاء حلية أو متاع زبد مثله كذلك يضرب الله الحق والباطل فأما الزبد فيذهب جفاء وأما ما ينفع الناس فيمكث في الأرض كذلك يضرب الله الأمثال जंहिं आसमान खां पाणी वसायो, पोइ नदियूं पंहिंजे अंदाज़े सारो वहियूं, पोइ छरो भामंदड़ गिजीअ खे खंयो, ऐं जेका शइ ज़ेवरनि या सामान जे तलब करण लाइ बाहि में ॻारींदा आहिनि, उन ते उन जहिड़ी गिजी थींदी आहे। अहिड़ी तरह अल्लाह खरे ऐं खोटे जो मिसाल ॾींदो आहे, पर गजी त गुम थी वेंदी आहे, ऐं जा शइ माण्हुनि खे नफ़ो ॾींदी आहे सा ज़मीन में रहंदी आहे। अहिड़ी तरह अल्लाह मिसाल ॾींदो आहे। للذين استجابوا لربهم الحسنى والذين لم يستجيبوا له لو أن لهم ما في الأرض جميعا ومثله معه لافتدوا به أولئك لهم سوء الحساب ومأواهم جهنم وبئس المهاد जिन पंहिंजे पालणहार जो हुकुम क़बूल कयो तिन लाइ भलाई आहे, ऐं जेकी संदसि हुकुम क़बूल नथा कनि से जेकी ज़मीन में आहे सो सभु, ऐं पिण ओतिरो साणस ॿियो उन्हनि खे हुजे। जेकॾहिं एवज़ ॾियनि त बि क़बूल न कबो, उन्हनि लाइ हिसाब जी सख़्ती आहे, ऐं संदन जाइ दोज़ख आहे, ऐं उहा बुछड़ी जाइ आहे। أفمن يعلم أنما أنزل إليك من ربك الحق كمن هو أعمى إنما يتذكر أولو الألباب الذين يوفون بعهد الله ولا ينقضون الميثاق والذين يصلون ما أمر الله به أن يوصل ويخشون ربهم ويخافون سوء الحساب والذين صبروا ابتغاء وجه ربهم وأقاموا الصلاة وأنفقوا مما رزقناهم سرا وعلانية ويدرؤون بالحسنة السيئة أولئك لهم عقبى الدار
جنات عدن يدخلونها ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم والملائكة يدخلون عليهم من كل باب سلام عليكم بما صبرتم فنعم عقبى الدار والذين ينقضون عهد الله من بعد ميثاقه ويقطعون ما أمر الله به أن يوصل ويفسدون في الأرض أولئك لهم اللعنة ولهم سوء الدار पोइ जेकी तो ॾांहुं तुंहिंजे पालणहार खां नाज़िल कयो वियो आहे तंहिंखे जेको ॼाणंदो आहे त सच आहे सो को उन जहिड़ो आहे छा जेको अंधो हुजे सम्झ वारनि खां सवाइ को नसीहत न वठंदो आहे जेकी अल्लाह जो अंजाम पाड़ींदा आहिनि ऐं अंजाम न भञंदा आहिनि ऐं अल्लाह जंहिंजे ॻंढण जो हुकुम कयो तंहिंखे जेकी माण्हू ॻंढींदा आहिनि ऐं पंहिंजे पालणहार खां डिॼंदा आहिनि ऐं हिसाब जी सख़्तीअ जो भउ कंदा आहिनि ऐं जिन पंहिंजे पालणहार जी रज़ामंदी हासिल करण लाइ सब्र कयो ऐं निमाज़ पढ़ी ऐं जेकी खेनि रोज़ी ॾिनीसूं तंहिंमां ॻुझो ऐं पधरो ख़र्चयाऊं ऐं चङायुनि सां मदायूं टारींदा आहिनि तिन लाइ आख़िरत जो घर आहे जे हमेशगीअ वारा बाग़ आहिनि उन में दाख़िल थींदा ऐं संदन ज़ालुनि ऐं संदन औलाद मां जेकी सुधरियल हूंदा से बि दाख़िल थींदा ऐं सभु कंहिं दरवाज़े खां मथुनि मलाइक दाख़िल थींदा चवंदा त इन्हीअ करे जो ॾुखनि में सब्र कयो हुयव सलामती आहे अव्हां ते पोइ आख़िरत जो घर भलो आहे ऐं जेकी अल्लाह जो अंजाम इन जे पके करण खां पोइ भञंदा आहिनि ऐं अल्लाह जिन कमनि जे ॻंढण जो हुकुम कयो आहे सो छिनंदा आहिनि ऐं ज़मीन में फ़साद विझंदा आहिनि उन्हनि ते लानत आहे ऐं उन्हनि लाइ बुछड़ो घर आहे الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر وفرحوا بالحياة الدنيا وما الحياة الدنيا في الآخرة إلا متاع अल्लाह जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिं लाइ रोज़ी कुशादी कंदो आहे ऐं घटि कंदो आहे ऐं काफ़िर दुनिया जी हयाती सां ख़ुशि थींदा आहिनि ऐं दुनिया जी हयाती आख़िरत में थोरे सामान खां सवाइ नाहे ويقول الذين كفروا لولا أنزل عليه آية من ربه قل إن الله يضل من يشاء ويهدي إليه من أناب الذين آمنوا وتطمئن قلوبهم بذكر الله ألا بذكر الله تطمئن القلوب الذين آمنوا وعملوا الصالحات طوبى لهم وحسن مآب ऐं काफ़िर चवंदा आहिनि त हिन जे पालणहार खां हिन ते मौजज़ो छो न नाज़िल कयो वियो आहे ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त अल्लाह जंहिं लाइ घुरंदो आहे तंहिंखे भुलाईंदो आहे
ऐं जेको मोटियो तंहिंखे पाण ॾांहुं हिदायत कंदो आहे। इहे उहे आहिनि जिन ईमान आंदो ऐं संदन दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां आरामी थींदियूं आहिनि। ख़बरदार, अल्लाह जे ज़िक्र सां दिलियूं आराम वठंदियूं आहिनि। जिन ईमान आंदो ऐं चङा अमल कया तिन लाइ आख़िरत में ख़ुशी ऐं चङी जाइ आहे। كذلك أرسلناك في أمة قد خلت من قبلها لتتلو عليهم الذي أوحينا إليك وهم يكفرون بالرحمن قل هو ربي لا إله إلا هو عليه توكلت وإليه متاب। अहिड़ी तरह तोखे हिकु अहिड़ी टोलीअ ॾांहुं जो बेशक खाउन अॻु केतिरियूं टोलियूं गुज़री वयूं आहिनि हिन लाइ मोकिलियोसूं त जेकी तो ॾांहुं वही कयोसूं सो खेनि पढ़ी ॿुधाइनि ऐं उहे रहमान जा मुनकर आहिनि। ऐं पैगंबर खेनि चओ त उहो मुंहिंजो पालणहार आहे, उन खां सवाइ ॿियो को माबूद नाहे। मथुसि भरवसो कयुमि ऐं ॾांहुंसि मुंहिंजो मोटण आहे। ولو أن قرآنا سيرت به الجبال أو قطعت به الأرض أو كلم به الموتى بل لله الأمر جميعا أفلم ييأس الذين آمنوا أن لو يشاء الله لهدى الناس جميعا ولا يزال الذين كفروا تصيبهم بما صنعوا قارعة أو تحل قريبا من دارهم حتى يأتي وعد الله إن الله لا يخلف الميعاد ولقد استهزئ برسل من قبلك فأمليت للذين كفروا ثم أخذتهم فكيف كان عقاب। ऐं जेकॾहिं सचपच क़ुरान अहिड़ो हुजे हा जो उन सां जबल हलाइजनि हा या उन सां ज़मीन टुकर टुकर कजे हा या उन सां मोलनि खे ॻाल्हाराइजे हा त बि उहे ईमान न आणीनि हा, बल्कि सभु कम अल्लाह जे वस में आहिनि। अञा मोमिननि न ॼातो आहे छा त जेकॾहिं अल्लाह घुरे हा त सभिनी माण्हुनि खे हिदायत करे हा ऐं काफ़रनि खे संदन करतूतनि सबबां सदाईं सज़ा पहुचंदी आहे या एसिताईं संदन घरनि जे आस पास पई पहुचंदी जेसीं अल्लाह जो अंजाम ईंदो। बेशक अल्लाह पंहिंजे अंजाम खे न फेराईंदो आहे। ऐं ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बेशक तोखां अॻु पैगंबरनि ते ठठोलियूं कयूं वयूं हुयूं, पोइ काफ़रनि खे ढर ॾिनमि, वरी खेनि पकड़ियुमि, पोइ मुंहिंजो अज़ाब कीअं हो। أفمن هو قائم على كل نفس بما كسبت وجعلوا لله شركاء قل سموهم أم تنبئونه بما لا يعلم في الأرض أم بظاهر من القول بل زين للذين كفروا مكرهم وصدوا عن السبيل
ومن يضلل الله فما له من هاد لهم عذاب في الحياة الدنيا ولعذاب الآخرة أشق وما لهم من الله من واق مثل الجنة التي وعد المتقون تجري من تحتها الأنهار أكلها دائم وظلها تلك عقبى الذين اتقوا وعقبى الكافرين النار سب कंहिं माण्हूअ जेकी कमायो तंहिंजी जेको ख़बर रखंदड़ हुजे सो बेख़बर बुतन जहिड़ो आहे छा ऐं काफ़िरन अल्लाह जा शरीक मुक़रर कया आहिनि ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ त उन्हनि जी वस्फ़नि जा नाला बयान करियो या खेसि उहो जताईंदा आहियो छा जेकी हो ज़मीन में न ॼाणंदो आहे या बिना हक़ीक़त जे अल्लाह सां शरीक करण इहे छड़ियूं ॻाल्हियूं आहिनि बल्कि काफ़िरनि खे संदन बुछड़ो ख़्याल सुहिणो करे ॾेखारियो वियो आहे ऐं उहे सही वाट खां रोकिया विया आहिनि ऐं जंहिंखे अल्लाह गुमराह करे तंहिंखे को हिदायत करण वारो कोन आहे उन्हनि लाइ दुनिया जी हयाती में अज़ाब आहे ऐं बेशक आख़िरत जी सज़ा त बिल्कुलु सख़्त आहे ऐं खेनि अल्लाह जे अज़ाब खां को बचाइण वारो नाहे जंहिं बिहत जो परहेज़गारनि सां अंजाम कयो वियो आहे तंहिंजो बयान ही आहे त इन जे हेठां वाहियूं वहंदियूं आहिनि ऐं उन जा मेवा हमेशा आहिनि ऐं उन जी छांव सदाई रहंदड़ आहे परहेज़गारनि जी इहा पछाड़ी आहे ऐं काफ़िरनि जी पछाड़ी बाहि आहे والذين آتيناهم الكتاب يفرحون بما أنزل إليك ومن الأحزاب من ينكر بعضه قل إنما أمرت أن أعبد الله ولا أشرك به إليه أدعو وإليه مآب وكذلك أنزلناه حكما عربيا ولئن اتبعت أهواءهم بعدما جاءك من العلم ما لك من الله من ولي ولا واق ऐं जिन खे किताब ॾिनो अथऊं से जेकी तो ॾांहुं नाज़िल कयो वियो आहे तंहिं सां सरहा थींदा आहिनि ऐं उन्हनि जमाअतनि मां को अहिड़ो आहे जो उन जी किन ॻाल्हियुनि जो इनकार कंदो आहे ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खेनि चओ मूंखे उन्हीअ खां सवाइ ॿियो हुकुम न कयो वियो आहे त अल्लाह जी इबादत करियां ऐं साणुसि कंहिंखे शरीक न करियां ॾांहुंसि माण्हुनि खे सॼां थो ऐं ॾांहुंसि मुंहिंजो मोटणु आहे ऐं अहिड़ी तरह उन क़ुरान खे हिकु हुकुम कंदड़ अरबी ॿोलीअ में मोकिलियोसूं ऐं ऐं पैगंबर जेकॾहिं तूं पाण वटि इल्म जे अचण खां पोइ संदुन सदन जी ताबेदारी कंदे त अल्लाह वटां न को संभालींदड़ ऐं न को बचाईंदड़ लहंदे وَلَقَدْ أَرْسَلْنَا رُسُلًا مِّن قَبْلِكَ وَجَعَلْنَا لَهُمْ أَزْوَاجًا وَذُرِّيَّةً وَمَا كَانَ لِرَسُولٍ أَن يَأْتِيَ بِآيَةٍ إِلَّا بِإِذْنِ اللَّهِ لِكُلِّ أَجَلٍ كِتَابٌ
يمحو الله ما يشاء ويثبت وعنده أم الكتاب ऐं बेशक तोखां अॻु केतिरा ई पैगुंबर मोकिलियासूं ऐं खेनि ज़ालूं ऐं औलाद ॾिनूसूं ऐं कंहिं पैगुंबर खे अल्लाह जे हुकुम खां सवाइ को मोजिज़ो आणण न जुगाईंदो आहे। हर कंहिं मुदत लाइ लिखियल हुकुम आहे। जेकी अल्लाह खे वणंदो आहे सो मेटींदो आहे ऐं क़ाइम रखंदो आहे ऐं वटि असुल किताब आहे। وَإِمَّا نُرِيَنَّكَ بَعْضَ الَّذِي نَعِدُهُمْ أَوْ نَتَوَفَّيَنَّكَ فَإِنَّمَا عَلَيْكَ الْبَلَاغُ وَعَلَيْنَا الْحِسَابُ أَوَلَمْ يَرَوْا أَنَّا نَأْتِي الْأَرْضَ نَنقُصُهَا مِنْ أَطْرَافِهَا وَاللَّهُ يَحْكُمُ لَا مُعَقِّبَ لِحُكْمِهِ وَهُوَ سَرِيعُ الْحِسَابِ وَقَدْ مَكَرَ الَّذِينَ مِنْ قَبْلِهِمْ فَلِلَّهِ الْمَكْرُ جَمِيعًا يَعْلَمُ مَا تَكْسِبُ كُلُّ نَفْسٍ وَسَيَعْلَمُ الْكُفَّارُ لِمَنْ عُقْبَى الدَّارِ ऐं ऐ पैगुंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको अंजाम सान करियां थो तंहिंमां जेकॾहिं कुझु तोखे ॾेखारियां या तोखे मारियां त बहरहाल तो ते पैगाम पहुचाइण ऐं असां ते हिसाब वठण खां सवाइ ॿियो की नाहे। अञा न ॾिसंदा आहिनि छा त असीं ज़मीन खे संदसि चौधारी घटाईंदा आहियूं ऐं अल्लाह जो बि हुकुम कंदो आहे त संदसि हुकुम खे को रोकण वारो नाहे ऐं उहो अल्लाह सिघो हिसाब वठंदड़ आहे। ऐं जेकी खाउन अॻु हुआ तिन बेशक फ़िरेब कयो पोइ सभु बुछड़ी सज़ा अल्लाह जे हथ में आहे। सभु को जीव जेका कमाई कंदो आहे सा अल्लाह ॼाणंदो आहे ऐं काफ़िर सिघो ॼाणंदा त कंहिं लाइ आख़िरत जो घर आहे। وَيَقُولُ الَّذِينَ كَفَرُوا لَسْتَ مُرْسَلًا قُلْ كَفَى بِاللَّهِ شَهِيدًا بَيْنِي وَبَيْنَكُمْ وَمَنْ عِندَهُ عِلْمُ الْكِتَابِ ऐं काफ़िर चवंदा आहिनि त तूं पैगुंबर नाहीं खेनि चओ त मुंहिंजे विच में ऐं अव्हां जे विच में अल्लाह शाहिद बस आहे ऐं उहो बि जंहिं वटि किताब जो इल्मु आहे।